सलामु वालेकुम सलाम। नालो छा जो? हरिचंद नालो आहे। हरिचंद भा सिंधी में डॉक्टर के छा चवंदा आहिनि? जी सिंधी में डॉक्टर के छा चवंदा आहिनि? डॉक्टर चवंदा आहिनि ओला। सिंधी में? हाँ सिंधी में डॉक्टर ई चवंदा आहिनि। सिंधी में डॉक्टर के डॉक्टर कोन चवंदा आहिनि, इहो अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, पाण वारी सिंधी में डॉक्टर के छा चवंदा जी पाण वारी सिंधी में हाणे इहो ई मसलो हो त बाबा। I don't know कि लगी है I don't अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर सफदर अली आ रही जी। इहो डॉक्टर है, इनके पाण सिंधी में कीअं चवंदासीं? त अंग्रेज़ी में लिखियल है डॉक्टर, जी सिंधी में छा? सिंधी में छा चवंदा अदा ये जो टिड्डा है खबर हुजणु खपे। मूंखे ख़बर आहे जी। हाणे सिंधी में डॉक्टर चवंदा आहिनि, इंग्लिश में डॉक्टर चवंदा आहिनि। मोहम्मद बिलाल डॉक्टर के पाण सिंधी में छा चवंदा आहिनि? साईं डॉक्टर ई चवंदा आहियूं। सिंधी में तव्हां सिंधी उर्दू? साईं सिंधी 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 में पाण वारी में ऐं इन खां अलावा डॉक्टर त अंग्रेज़ी जो लफ़्ज़। जी सर पाण त डॉक्टर ई चवंदा आहियूं सर। वडेरा जहिड़ो को कूड़ हणी ॿुधा जेको दुनिया खे सच लॻे। बाबा तव्हां मूंखे वोट ॾियो, तव्हांखे रस्ता ॾींदुसि, बिजली ॾींदुसि, गैस ॾींदुसि, जेको बि तव्हां चवंदो तव्हांजा मुतालबा सभु मञींदुसि। चओ त इहा ॻाल्हि हली मस्जिद में। अॻे कॾहिं वॾनि खां करे का ॻाल्हि ॿुधी आहे? न सर मैं इन ॻाल्हि ते सोचण या रिसर्च करण जी ज़रूरत आहे न? थी सघे त सर ॿियो लफ़्ज़ बि हुजे। लफ़्ज़ आहे बिल्कुलु बिल्कुलु आहे। तव्हांखे हूंदो सर। तव्हांखे कोई यादि कोन्हे? डॉक्टर खे सिंधी में 10 9 8 7 6 5 4 3 2 1 टाइम पूरो थी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे? हाजी। हाजी डॉक्टर के सिंधी में छा चवंदा आहिनि? डॉक्टर के डॉक्टर ई चवंदा आहिनि। वरी सोचे हाँ डॉक्टर डॉक्टर के सिंधी में छा चवंदा आहिनि? अंग्रेज़ी में कोन थो पुछां, इहा अंग्रेज़ी में चई पियो। हाँ डॉक्टर ई चवंदा आहिनि न। एॾा डॉक्टर ई चवंदा आहिनि। सोचे वरी थोरो सोच सही कोन करे। घर में के माण्हुनि को अहिड़ी ॻाल्हि कई आहे? डॉक्टर ई चवंदा असां त न चवंदा आहियूं, पर हुनखां पोइ उनखे अलावा सिंधी में छा ख़बर कोन आहे। डॉक्टर ई चवंदा। मज़ो कोन पियो मज़ो कोन पियो। न न तव्हां ॿुधायो। हूं हेॾो मोटर में बीहारे चओ विच में आउं जवाबु ॾींदुसि। जवाब डॉक्टर ई चवंदा सिंधी में। नो 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 वालेकुम सलाम। नालो छा? समो नालो है। समो समो भा डॉक्टर के सिंधी में छा चवंदा आहिनि? जी डॉक्टर के सिंधी में छा चवंदा आहिनि? डॉक्टर सर ख़बर ना है। डॉक्टर करे सुई मुई हणे डॉक्टर ये बॉय नो 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 डॉक्टर मतलब जी मना जी असां चवंदा आहियूं यार ये जेके हूंदा आहिनि यार के सुई सुई हणण वारा डॉक्टर तो डॉक्टर ही हूंदा सिंधी में ख़बर कोन्हे छा चवंदा आहिनि। दिमाग़ आहे विड़ा के ना दिमाग़ थोड़ा हला इस्तेमाल करे गए के घर में के पोड़ी टोड़ी नालो। अरे यार यो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो कड़ो सवाई। सवाई चाचा सवाई डॉक्टर है ना, इनके सिंधी में पाण छा चवंदा आहिनि? सिंधी में डॉक्टर के सिंधी में पाण छा चऊं? सिंधी में डॉक्टर के छा चऊं? भली मूंखे ख़बर कोन्हे। एतबार करे असांजो दिमाग़ कमु नथो करे। ओ तेरा सिर्फ दिमाग खराब है काका, एदा गुर्दा खराब है, एदा मैदा खराब है, एदी उंज नीयत ही खराब है। आ बंदा असलों ही हरिया पिया, एदी जिंदगी खराब है, एदा ब्याह हो गया। क्यों छा चवंदा आहिनि? हकीम चवंदा आहिनि न।
हकीम सिंधी में डॉक्टर खे कोन चवंदा आहिनि। हाँ हकीम जो शोबो ई अलॻि आहे। सिंधी में डॉक्टर खे छा चवंदा आहिनि? हकीम अलग है डॉक्टर अलग हकीम अलॻि आहे डॉक्टर अलॻि आहे। डॉक्टर अलग है। ना सर ना यार।